ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़िन असां शेयर कर रहे हैं। घोटकी ज़िले के पंजनि ई तालुक़नि जा हज़ारे आबादगार बारदाने लाइ परेशान आहिनि। अहम ख़बर असां शेयर कर रहे हैं। फूड इंस्पेक्टर पंहिंजा मोबाइल नंबर्स बंद करे छॾिया आहिनि। आबादगार सरापा एहतजाज बणियल आहिनि। बारदानो न मिलण सबबि आबादगार कणक 3000 खां 2800 रुपयनि में विकिरो करण लॻा आहिनि। वापारी सरेआम सरकारी बारदाने में कणक भरे फूड सेंटरनि ते पहुचाइण लॻा आहिनि। अहम ख़बर असां शेयर करे रहिया आहियूं। ख़ुराक खाते तरफ़ां आबादगारनि खे को बि रिलीफ न मिली सघियो आहे। फूड इंस्पेक्टरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे बारदानो मुहैया कयो वञे। आबादगारनि इहो मुतालबो कयो आहे। घोटकी ज़िले जे पंजनि ई तालुक़नि जा हज़ारे ई आबादगार बारदाने लाइ परेशान आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर लतीफ़ वसीर। जी लतीफ़, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, घोटकी ज़िले अंदर आबादगारनि खे बारदानो मिलण इंतहाई मुश्किल बणिजी वियो आहे। घोटकी ज़िले जा जेके पंज ई तालुका आहिनि, घोटकी, मीरपुर, डेरकी, उबाड़ो, उते जेके फूड इंस्पेक्टर मुक़ररु थियल आहिनि पंहिंजा जेके नंबर ई बंदि करे छॾिया आहिनि ऐं कुझु ॻोह में वापारियुनि खे जेको आहे वापारियुनि खां ई कणक ख़रीद कनि पिया, इहा ज़रूर ॼाण मिली आहे। ॿिए पासे आबादगार ख़ासि तौर ते घोटकी ज़िले अंदरि जेके कणक जा नंढा आबादगार आहिनि उहे फी मण ते उन्हनि खे जेको आहे 1200 खां 1400 रुपया जेको नुक़सानु पए पियो। हिन वक़्तु जेके उहे कणक मार्केट में विकिरो कनि पिया, जेका 2800 खां 3200 ते कणक विकिरो थिए पई। पर हिन वक़्तु घोटकी ज़िले अंदरि जेको बारदानो आहे उहो हिकु त जेके वापारी तता जा माण्हू थोरो बहादुर जेके माण्हू आहिनि उन्हनि खे बारदानो मिले पियो। नंढा नंढा आबादगार इंतहाई परेशान आहिनि। उन्हनि मुतालबो कयो आहे सिंध जे वॾे वज़ीर ऐं ख़ुराक खाते जे मिनिस्टर खां त फूड इंस्पेक्टरनि ख़िलाफ़ जेका जांच कई वञे, कार्रवाई कई वञे। हितां जे आबादगारनि खे जेको आहे बारदानो ॾियण बदिरां उहे बासर माण्हुनि खे बारदानो ॾियनि पिया। इन सां गॾोगॾु घोटकी जे जेके पंजनि ई तालुक़नि जा फूड इंस्पेक्टर आहिनि उन्हनि जा जेके नंबर बंदि हुअण जे करे जन शुरूआती तौर ते कणक सेंटरनि ते ॾिनी, उन्हनि खे बिल मिलण बि इंतहाई जेको आहे मुश्किल बणिजी वियो आहे। पर हिन वक़्तु आबादगार जेके उहे सरापा एहतिजाज बि आहिनि। उन्हनि सिंध सरकार खां मुतालबो कयो आहे घोटकी ज़िले अंदरि ख़ुराक खाते जे फूड इंस्पेक्टरनि ख़िलाफ़ जांच करे कई वञे त हिननि जेको बारदानो आहे उन्हनि कहिड़नि माण्हुनि खे ॾिनो आहे। उन सां गॾोगॾु जेके मुतासिर थियनि पिया आबादगार उन्हनि सां इंसाफ़ कयो वञे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी लतीफ़ अपडेट करण लाइ।